अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो तव्हांजो? मैं एक खमण खाऊंगा। नालो छा अथई? आकाश आकाश। ज़ात जो? भट्टी। भट्टी। आकाश नंढड़ो थी करे तूं ये गद गारो तो हलाए, अबू छा कंदो आहे? अबू मेरे डेली पे हलाईंदो आहे। वो मजदूरी कंदो आहे। वो पढ़ंदे न? हां छा कयां रोज़ कयां। चलो दोस्तों, अल्लाह पाक के सकीबा ने असांजे अमानत मोकिली यूके का 1000 रुपयो तो तव्हां कंहिं बि ग़रीब मिस्किन मुस्तहिक घराणे खे ॾियो। अॼु मां सोचियो त काफ़ी सारी मददूं करे चुका आहियूं हिन मुहर्रम हराम में। हाणे वरी कंहिं ही जेके असांजा मज़दूर पोरिया अथनि उन्हनि जी मदद कयूं। 1000 रुपयो उन्हनि जी अमानत आहे। 1000 रुपयो असांजे घाघरा कम्यूनिटी जो भाउ आहे, उहो बि इनशाला कंहिं ग़रीब मिस्किन में विराईंदासीं। अचे पुट, ही यूके वारे भाउ जी अमानत 1000 रुपये में 500 रुपया तुंहिंजा। ठीक है, छा चवंदे हुन लाइ? भाई जेको पैसो मलाई। हां, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा नालो तव्हांजो? अब्दुल रशीद। अब्दुल रशीद ज़ात केरु आहियो? गोसण आहियां। गोसण। अब्दुल रशीद बचड़ा छा कंदा आहिनि जो तव्हां ही पोरे पिया करे? नंढड़ा आहिनि। नंढड़ा आहिनि? पढ़ंदा वो पढ़ाइनि तो? हा। माशाल्लाह माशाल्लाह। असांजे यूके वारे भाउ अमानत मोकिली 1000 रुपयो, 500 रुपया तव्हांजे साम्हूं हिकिड़े गदगारे मासूम खे ॾिनोसीं। ही 500 रुपया तव्हांजा। जे भाउ तव्हां लाइ अमानत मोकिली आहे, छा चवंदे हुन लाइ? साईं महिरबानी हुनजी वॾी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो तव्हांजो? गुलाम अब्बास। अच्छा गुलाम अब्बास, हिते मजदूरी पिया कयो, घणी दिहाड़ी मिलंदी आहे? इहो 400-500 रुपया साईं। बचड़ा छा कंदा आहिनि? नंढड़ा आहिनि, हिकिड़ो पढ़ंदो आहे, ॿिया नंढड़ा छोकिरा आहिनि, वांदा आहिनि। अच्छा चलो, अल्लाह पाक तव्हांखे मुंहिंजा भाउ गंज ॾींदो। अल्लाह पाक के सकीबा ने असांजे अमानत मोकिली 1000 रुपयो यूके खां। उहो त तव्हां ॾिठो असां गदगारे में विरायोसीं। बाक़ी 1000 रुपयो असांखे घाघरा कम्यूनिटी जे भाउ मोकिलियो हुयो, उन मां ही 500 रुपया तव्हांजी अमानत। धर्मागी नलको खपे, मिशन सूदे करे। नलको खपे, मिशन सूदे। माना बोरिंग कराइजा तव्हां? हा बोरिंग। किथे रहंदा आहियो? हिते बाईपास नौंदेरे चौक ते। चलो ता इंशाल्लाह हाणे त तव्हां ॾिठो आहे त अॼु नाई मुहर्रम आहे त इहे त बंदि थींदा सभु। जी सर। मां मुसलसल इहो सिलसिलो हलायो नलकनि जो, जेकर उन टाइम अचो त बिल्कुलु तव्हांखे उन वक़्तु कराइजा। तव्हांखे मौला ख़ुशि कंदो नलको असांखे। आमीन आमीन, कराए बोरिंग कराए ॾियो नलको। इंशाल्लाह कराए ॾींदुमि। हाणे हे जे भाउ तुंहिंजे लाइ अमानत मोकिली आहे घाघरा कम्यूनिटी जे भाउ, उन लाइ छा चवंदे? उनखे चवंदा वॾी वॾी तव्हांजी महिरबानी, अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो। आमीन आमीन। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो तव्हांजो? साजिद। साजिद। साजिद ज़ात केरु आहियो? जते। जत। अच्छा मूंखे ख़बर पई तव्हांजे वालिद साहब वफ़ात कॾहिं वफ़ात कई अथई? इलाही टाइम जो पोइ हाणे तूं मज़दूरी कंदो आहे हिते मोटरसाइकिल जी? जी। घणो कमाईंदो आहे डेली? 100 रुपए मिलंदा आहिनि। 100 रुपयो? पोइ 100 रुपयो में घर कीअं हलंदो? हलंदा ॿाहिरि आहिनि ॿिया। उहो बि कनि था कमु। अल्लाह पाक पुट तव्हांखे गंज ॾींदो। असां ग़रीबनि मिस्किननि जी ख़िदमत पुट कंदा रहंदा आहियूं, ख़ासि करे असां यतीमनि खे ई तवजो ॾींदा आहियूं। जीअं त अल्लाह पाक के सकीबा ने असांखे अमानतूं मोकिली, यूके खां भाउ मोकिली, उनजी ॾिनीसीं। ॿिए घाघरा कम्यूनिटी भाउ मोकिलियो 1000, उन मां 500 ॾिनासीं, बाक़ी ही 500 तव्हांजी असां ख़र्ची रखी आहे। हाणे हिन मां ॿुधाए छा वठंदे? अम्मा खे ॾींदी। अम्मा खे ॾींदे? माशाल्लाह। अच्छा भाउ खे दुआ में ज़रूरु यादि रखिजो, जेके मोकिलियनि था असांखे।